नादी असां खे इंतहाई अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जज जस्टिस सैयद मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मुनला जी इस्तीफ़ाउनि खे मंज़ूर करे वरितो आहे। मुल्क में 27 आइनी तरमीम जे बिल ते सदर आसिफ अली ज़रदारी पारां सही करण बाद उहा कानून तौर लागू थियण ते हिकु ॾींहुं अॻु सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जजनि जस्टिस सैयद मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मुनला इस्तीफ़ा ॾिनी हुई। ऐवान सदर जी पधिराई में ॼाणायो वियो आहे त सदर मुमलिकत जस्टिस सैयद मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मुनला जे इस्तीफ़ाउनि खे मंज़ूर कयो आहे। नादरीन असां खे हिकु भेरो ॿीहर हीअ अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जजनि जस्टिस सैयद मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मुनला जे इस्तीफ़ाउनि खे मंज़ूर करे वरितो आहे। मुल्क में 27 आइनी तरमीम जे बिल ते सदर आसिफ अली ज़रदारी पारां सही करण बाद उहा कानून तौर लागू थियण ते हिकु ॾींहुं अॻु सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जज जस्टिस सैयद मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मुनला इस्तीफ़ा ॾिनी हुई। ऐवान सदर जी पधिराई में ॼाणायो वियो आहे त सदर मुमलिकत जस्टिस सैयद मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मुनला जी इस्तीफ़ाउनि खे मंज़ूर कयो आहे।